भाई बाबा आजू ही नकर अब आते मैदान में बच्चे में कब बोले मुझे गुल मुनीर जो के कॉन्फ्रेंस तो खास करी भाई अब वो कैसे अब ये मला कहते बाबा ये मला कहते ओ सिटी गबोल साहब जिंजा सीजन को गाना साहब के दिल जी गराइन से खुशा होशियार जमीर खबर पाने पाके लगे असिस्टेंट कमिश्नर मोहतरम जनाब मंजूर दास साहब की बड़ी कार चौथा कब बोले मुझे पहलवान काशिफ जो के मारे सही इरफान शाह के लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं लाइक करणु न विसारींदा ऐं ॾिसणु न विसारींदा। मीर हसन सोलंकी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो पहलवान सैयद एयाज़ अली शाह बुखारी ऐं मूंसां गॾु मौजूद तमामु बहितरीन ऐं सुहिणी मोहतरम ऐं मुअज़्ज़ब शख़्सियत जो मालिक मलाखड़ा टीवी जो ओनर मीर हसन सोलंकी साहब, जेको असांजो प्रिय प्यारो दोस्त बि आहे, भाउ आहे। असां सदाईं गॾु हूंदा आहियूं। हिन वक़्तु असां आया आहियूं हज़रत सैयद यूसुफ शाह अमीनानी रहमतुल्लाह अलैह जे मेले ते, जेको मेलो लॻंदो आहे मलीर ज़िले में, डिस्ट्रिक्ट मलीर में, दरसाने छन्ने में। ऐं असां हिते तक़रीबन जॾहिं खां मुंहिंजो मल जो कैरियर शुरू थियो आहे तॾहिं खां वठी हिन अलाह जे वली जी ड्यूटी ॾियूं पिया। ऐं असांजा जेका वॾड़ा आहिनि उन्हनि जो उहे बि हिते ई सुपुर्द ख़ाक आहिनि। ऐं इंशाअल्लाह अज़ वजल तव्हांखे मलाखड़े जी तरफ़ वठी था हलूं। ऐं अॼु आख़िरी ॾींहुं आहे ऐं आख़िरी ॾींहुं पहुतो आहियां। मीर हसन सोलंकी 2 ॾींहं मलाखड़ो कयो आहे, पर आउं थोरो निजी कम सां हुउसि ऐं कुझु हिकिड़ो 2 मेला बि ॿिया हुआ। बहरहाल इंशाअल्लाह अज़ वजल अॼु तव्हांखे सिंध जे कुंड कुर्छ मां जेका पहलवान आहिनि उन्हनि जी मलूम ॾेखारींदासीं। ऐं तव्हां असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो। मौला साईं तव्हां सभिनीनि खे इज़तनि सां नवाज़ींदो। अल्लाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशो खुरम रखंदो ऐं अल्लाह पाक तव्हांखे असांखे सभिनीनि खे मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए। न सिर्फ़ पंहिंजे सियासी कद बुत सां मशहूरु आहे, पर उन सां गॾो गॾु पंहिंजी आजिज़ी ऐं निवड़त जे करे बि मशहूरु आहे। ऐं असांजो प्रिय प्यारो दोस्त, बचपन जो दोस्त आहे, हिन इलाइक़े जी मान वारी शख़्सियत मोहतरम जनाब MPA मेंबर ऑफ प्रोविजनल असेंबली मोहम्मद साजिद जोकी जो जानशीन फर्जंद मोहतरम जनाब वाजिद जोकियो साहब के साथ दिल जी गहराइयुनि सां खुशामदीद ऐं भली कार चऊं था। इंतहाई बहितरीन शख़्सियत ऐं उन सां गॾोगॾु इंतहाई क़ाबिल एहतराम असांजे साबका नाज़िम ऐं बाक़ायदा ज़िले काउंसिल जा मेंबर मोहतरम जनाब असलम जोकियो साहब के साथ दिल जी गहराइयुनि सां खुशामदीद ऐं भली कार चऊं था। असलम उर्फ लाला जोकियो के दिल जी गहराइयुनि सां खुशामदीद ऐं भली कार भली करे आया ऐं जी करे आया। ऐं इमरान देशी साहब के दिल जी गहराइयुनि सां खुशामदीद ऐं भली कार चऊं था। यारनि जो यार इमरान देशी वाजिद जोकियो जे अचण ते हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी थी वञे। मौला साईं खे सलामत रखे। ईअं न जेको ताड़ी वॼाईंदो मुंहुं समेत मदीने वारे जो दीदार कंदो। ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार ऐं नारो लॻे शुरुआत करे सघूं। मलीर ज़िले जो जनरल सेक्रेटरी वॾेरो इमदाद जोखे पहुतो आहे, हाजी इमदाद जोखे पहुतो आहे। हुनजी वॾी वॾी महिरबानियूं कुर्ब जी अॼु मेलो थींदो। अब घुरे समझी यार केॾा वेंदा मल घुरे न पड़ा था अचनि माल बात करे पड़ा पवंदा आहिनि। मल यो पड़ो अचे थो माण्हू विड़ी वञे मल। पूरी सिंध मल एसोसिएशन जी वाग है मोहतरम जनाब बेराम खासकरी जे कराची में बेताज बाकायदा शागिर्द पैदा कया ऐं बाकायदा उन्हनि पूरी सिंध में नालो कमायो। असां बेराम खासकरी के दिल जी गहराइयुनि सां खुशामदीद ऐं भली कार चऊं था। जो भाणे जो पुटु हसीब शाह के दिल जी गहराइयुनि सां भली कार ऐं खुशामदीद भली करे आया जी करे आया। असां तव्हांजो इंतज़ार बि कयोसीं। इंतहाई क़ाबिल एहतराम उस्ताद बेराम खासकरी के दिल जी गहराइयुनि सां खुशामदीद ऐं भली कार चऊं था। जेका नज़र उथे सा उन ज़ात ते पवे, हित हुत पसी पसा पसा, दम दम अली अली अली, दिल थी चवे चवा चवा, दम दम अली अली अली। एजाज़ जो बि सोई सोई उस्ताद पीर आहे,
एजाज जो बि सोई सोई उस्ताद पीर आए पोइ छो न आऊं पुछा पुछा दम दम अली 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 दिल थी चवे चवा चवा दम दम अली 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 नारो लगे जेको नारो वणंदो खुदा कंदो उनजे दिल जा दर्द सूर सब कुछ खत्म थींदा उनजी परेशानियूं खत्म थी वेंदियूं उनजा वक्त बुलंद थी वेंदा सभई बाआवाज़ बुलंद अली जो नारो वणंदा पाण सभिनीनि जा बेड़ा पार थी वेंदा नारो लगे नाराए पंतमी सवा लख नाराए हैदरी मौला साहिब के सलामत रखे मलाकड़े जी शुरुआत करियूं था तमाम सुहिणा पहलवान ऐं उस्ताद बेराम फासिल जी हिकु दफ़ो ॿीहर दिलि जी गहराई सां वेलकम ऐं अमीरनि सां ऐं सभिनी हिते जे दसांज जे वासियुनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे त अहिड़े पहलवान बचाने सां कुझु माशूक चालियो होड़ा चैलेंज मुकाबलो आहे पहलवान होशियारी बचा आप पहलवान नदीम अली बस को मला जो खड़ा हुआ वाह अरे मल्ला वाह मल्ला अच्छे पहलवान अली चनू चन्नू ऐं पहलवान बारीजो होशियार मुकाबलो इंतहाई सख्त आहे इमरान बारीजो इमरान बारीजो मुकाबलो करे रहियो ऐं इमरान जोखे खे भलीकार जेको बाक़ाइदा हिन मेले जी ड्यूटी ॾिनो ऐं जेको साईं यूसुफ शाह जी ड्यूटी ॾिनो हुनजा मुक़दर चमकी वेंदा ऐं असां जी जेकी शुरूआत आहे साईं यूसुफ शाह जी आहे बस चङा बस डाउ थी बाबा डाउ थी बाबा डाउ थी चङा बाबा वो नंढड़ो पहलवान आहे त शुरूआत हुनजी डाउ थी नाबान ही चन्नो बाक़ाइदा बाहि मां टपड़ो कढे मुड़े मैदान ते अचे बहितरीन जोड़ी पहलवान गुलमुनीर जोखियो टुक मारे वेठो नंढड़े इमरान बारीचे खे ॾिसो अच्छा तो थिए भई बहितरीन पहलवान भई सूरा पहलवान हिकिड़ो वारो ही ॿियो वारो ही टियों वारो चौथों वारो पंज वारो का बची पर हिन तो ख़ास करी को घाटो को पहलवान उमेर सीधी बची जो बाबा वरी टिंगायो पहलवान न तो ख़ास करी न तो ख़ास करी तंग जेको चढ़ी वियो सो डायरेक्ट दुबई पर न बची वियो मुकाबलो इंतहाई सख्त आहे बहितरीन पहलवान न तो ख़ास करी पहलवान उमेर सीधी बिन्हनि जी गोली चैम्बर में ॾिसो अच्छा तो थिए भई बहितरीन पहलवान हिते हिन तो डायरेक्ट दुबई बाबा आचरो ही न कर ये उछलाइयो नदीम गइरो मेहरबानी करे नदीम गइरो होशियार मुकाबलो इंतहाई सख्त वारे गुलमुनीर जोखिया वारे जमाली वारे के पहलवान गुलमुनीर जोखी के गुलमुनीर जोखी टिंगायो ॾिसो अच्छा तो गुलमुनीर जोखी जेको वारो बची पहलवान जमाली मुकाबलो इंतहाई सख्त भई बहितरीन पहलवान वाह वाह 117 जे तो ॾिसो अच्छा तो वाह वाह वारे जमाली वाह बस जमाली डाउ थी तो के सब मिंट पे कन कायम जोखियो मिंट पे करे हे कायम जोखियो हेर बई टई जोखिन में खतरनाक पहलवान पैदा थिया और नसीब जी गाल है ॾिसो अच्छा तो थिए बाबा अल्लाहु अकबर अब आते मैदान में विच में टुप मोड़े में गुलमुनीर जोखियो के टुप मोड़े में पहलवान जमाली ताड़ी लगे खाली जमाली जी जोरदार ताड़ी लगे मल में बाकायदा इए ही थींदो है धक मल जो दाज है हम सबरन से अपील करें तो खालिद जमाली के सब इनाम दो तेरे जलवों के निसार यूसुफ नालो यूसुफ मिस्र तमन्ना तेरे जलवों के निसार मेरी बेदारियों को ख्वाब जुलेखा न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना मेरे पास बड़ा यूसुफ सीधी मेरे पास बड़ा गुलदस्तो खास करी भाई अब गले में तेरे मुझे यूसुफ है वो तुझे नालो केडो प्यारो तुझे केडो प्यारो नालो यूसुफ अलैहि सलाम जो मेहरबानी करे ये न कर पंहिंजे किरदार खे भुलो कर इखलाक सां मुलो कर वो तो के बोले शर पर ये न कर ये तमन्ना है कि आजाद तमन्ना ही रहूं ये तमन्ना है कि आजाद तमन्ना ही रहूं दिल मायूस को मानूस तमन्ना न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना हिकड़े पासे पहलवान गुलदस्तो खास करी ऐं ॿिए पासे पहलवान यूसुफ सीधी ॾिसो था छा थो थिए सभिनीनि खे मुंहिंजो सलाम आहे जो तव्हां अल्लाह जे वली पहलवान गुलदस्तो खास करी ऐं पहलवान यूसुफ सीधी ॿई पहलवान वॾो वॾो वेठा ॾिसो था छा थो थिए पहलवान वेही रहो सजाद वेही रहो ज़मीर वेही रहो मेहरबानी करे ॿिया पहलवान वेही रहो काइम वेही रहो पहलवान यार काइम होशियार मुकाबलो इंतहाई सख्त बाबा ये मल गॾे बाबा ये मल गॾे ओ सीधी ये न कर बाबा ये न कर मल गॾे ओ सीधी ओ रक्ष जे मोहरा ओ बाबा मल गॾे हकीकत तो के ॿुधायो मल गॾे बाबा मल गॾे या कोने उड़ा ॾिस सॼी दुनिया हाणे ही तो अवी बिनी जी मां त हिकिड़ी आहे न
ख़ाली साईं यूसुफ शाह मीनाणी जो मेलो है। आऊं सैयद बादशाह आया तू हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जे तू ग़लति ॻाल्हि कंदे अॼु राति तुंहिंजी मां गुज़ारे वञी। सची ॿुधाए मतिलबु कढाया साईं मलाखड़े में मां तो छा न मैंने कहता अब ताली लगे तकरी जोरदार, ताली लगे तकरी जोरदार। मां सबरन के प्यारी अल्लाह करे सबरन की मां हमेशा हयाती हुजन, उनन जो सारो हमेशा बरकरार हुजे। खुदा तो जाने जे भी इंसान इन दुनिया में पंहिंजे मां पे जी खिदमत कई, उनन जा पैर चुमिया, उनन जी खिदमत कई, खुदा तो जाने वो हिन दुनिया में बाबाद हुंदा ऐं हुन दुनिया में बाबाद हुंदा। मौला सी सलामत रखे। मेमन साहब के दिल जी गहराई से खुशामदी नहीं भली कार चाहूंगा ऐं मुबारकबाद पेश करूंगा अब्दुल कादिर दस साहब के जो नमज़ारा साथी मौजूद है। मौला से सलामत रखे। वाह वाह मुकाबला तय से होशियार थी इते अली जो देखो अली जो उनके बेड़ा पार गुलदस्ता होशियार थी कुछ संग दोषी थी होशियार अच्छी पासे ने क्या लगे इते अली बाहर बजे पार के नदी में मेरे गुलदस्ता सीधी जो अपना पासो ही घेरा बात करे छो हले सीधी अब आगे बियो सीधी ओ जमीन होशियार गुलदस्ता होशियार अली जो इते इनके बिनके होशियार मुझे मौला अली के घर बजे पार के नदी में मेरे वाह 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 सुबह 8 बजे खड़बो। अच्छे पहलवान शेरू शौकीन है असा टिकटॉकर पहलवान शेरू शौकीन शेर मोहम्मद जोखिम इमदाद जोखिम जी आज इसी के सलाम है। मौला से जो साथ बरकरार रखे अभी हमेशा करी ताकत रहो भाई मलिक जिले ते हमेशा हुक्मरानी करो। हद पजिया जी कसम कई इयो तू बहारुन का पुछ जा हवा खासी वाकी गुजरन की शामू इयो तू सिद्धू जे किनारन का पुछ जा। और सलाम पेश करया तो असा जी इंजीनियर मुर्तजा दस साहब के अब ये मलक दे ये मलक दे ये मलक दे बाबा मलक दे बाबा मलक दे आई अब ये हकीकत तो बुधाया था कि ये दर्श बिरादरी जी आजिज़ी ऐं निवृत है जेका पंहिंजे महिमाननि खे मथे ऐं पाण हेठि वेंदा आहिनि ऐं हमेशह न साईं यूसुफ शाह जे गुलामी में हूंदा आहिनि। मौला से सलामत रखे दर्श बिरादरी खे ऐं दर्श बिरादरी तरफ़ां आयल सभिनीनि महिमाननि खे दिल जी गहराइनि सां भली कार थो चवां। दर्श बिरादरी तरफ़ां तव्हां सभिनीनि दोस्तनि खे भली कार अबा कोन किरियो अबा ऐं मोहतरम जनाब इमरान जोगी साहब जिन जी वॾी महिरबानियूं जिन जी लाज़वाल महिनतूं आहिनि हिन मलाखड़े खे ठाहिण में ऐं हिन मेले खे ठाहिण में वॾी महिरबानियूं। मौला से सलामत रखे। दवाज़ तो सुमार उठियो हाणे जेको गंद कंदो हुनखे विहारे छॾिबो। महिरबानी करे हाणे ईअं न करियो। होशियार मुक़ाबिलो अंदाज़ी सख़्तु आहे बहितरीन पहलवान वाह 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 अॼु कपियूं ॻाल्हियूं सफ़ा तूं खटी या मां खटां। सिद्दीक़ जोगी साहब जिन जी वॾी महिरबानियूं जे मूंखे अनाउंसमेंट ते 1000 का इनाम मोकिलियो। मौला से खे सलामत रखे। वाह 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 शेरू यादि रखिजे त बची बि अचे हिते ॿियो को धा कॾहिं कोन तूं वॾो वॾी भलाई तोखे वारो करे ई कोन सघंदो। आउं तोखे ॿुधायां बची बि अचे खाली फुरणी आहे बसि होशियार धा करे ई कोन सघे ॿियो धा ॾिसो ई कोन हिन में होशियार हिते 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 हा अची वई खड़ पंहिंजे भाउ खे गली में वेड़े हा हाणे केॾा थो वञे ओ सीधी हाणे अच्छा पहिरियों जो लिखी वञे साईं इरफान शाह बादशाह ऐं बेशक पहलवान हबीबुल्लाह बारन इरफान शाह बादशाह अब छॾणो न आहे ठुक लाला असलम जे पेरनि में वञी हणे पहलवान कायम जोखियो ऐं पहलवान नसरुल्लाह शीदी ऐं उस्ताद बेराम के सलाम पेश करियां थो ऐं वॾी उमिरि थी वई आहे उस्ताद बेराम जी ड्यूटी करे थो महिला जी दरगाह जी ड्यूटी करे थो। मोहतरम जनाब मीर शाह मोहम्मद गबोल साहब जिन जा फर्जंद कोटारा साहब खे दिल जी गहराइनि सां खुशामदी ॾेई भली कार चऊंगा। मोहतरम जनाब बशीर गबोल साहब के साथ दिल जी गहराइनि सां खुशामदी ॾेई भली कार चऊंगा ऐं मीर शाह मोहम्मद गबोल असांजे पीपल्स पार्टी जो सीनियर हिकिड़ो कारकुन रही चुको आहे रहनुमा रही चुको आहे। मौला सी सलाम रखे बाबा बाबा अबा ओ शीदी वाह वाह नसरुल्लाह शीदी क्या बात है। मुकाबला अंताई सख्त वाह वाह हेॾा कायम जोखियो कायम होशियार थीजे पंहिंजे घर में वञो पियो कायम होशियार होशियार कायम होशियार हा दे 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 पोयां ख्याल कजे मुर्तज़ा वेठो आहे होशियार हाणे पंहिंजे भाउ खे रली में वेड़े वाह 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 रे कायम जोखियो वाह कायम जोखी के दिल खोले इनाम ॾियो। मोहतरम जनाब जमाल जोखी जी वॾी महिरबानी 1000 साईं अब्दुल करीम जी सेक्रेटरी वॾी महिरबानी हुजे जबार जोखी 1000 रुपया इनाम ॾिनो शेरू शौकीन खे 24 टका थियो ही मेलो रात में खत्म कोन थींदो बाबा होशियार थियो मुकाबला अंताई सख़्त पहलवान वसीम ऐं पहलवान पठान बाबा पहलवान
शीदी गठा ॾिसो त छा थो थिए मुक़ाबिलो इंतहाई सख़्तु महिरबानी वसीम शीदी जलाल गठा अबा ओ शीदी ॿिली शीदी कॾहिं छा पिया ओए ही सभु शीदी मतलब पिया गॾजनि गॾु छा आहे भला उस्ताद बराबरि इहो मुलाक़ो थींदो आहे छा ओ अबा ओ शीदी ॿिली शीदी ॾिसो त सही ख़ुदा खे मञो हिकिड़ो त पहिरीं अवां खे ॾिसी करे असांखे डपु पियो थिए वरी हीअ हरकतूं कंदा ॿारनि खे राति जो भउ हूंदो महिरबानी करे ईअं न करियो फैसलो थिए इलाही पहिरियों कयो होशियार जो पहिरीं जी जोड़ पहिरियों कोन थियो मुलाक़ो पहिरीं जो हिन खां पोइ तयारी करे साईं इरफान शाह जी टिनी जोड़नि खां पोइ साईं खुलो मुलाक़ो बचे न सभु ॾेई रखो होशियार हिते जलाल हिते बिले न रहे होशियार मुर्समानो थी आज दाकर खड़े पड़े भाग के रली में मेरी अल शीदी जमालो मलाखला टीवी मीर संसो लगी मोहतरम जनाब बिल्डर उबैद जोगी साहब के साथ दिल की गहराई से भरी कार चौड़ा उबैद जोगी मुकाबला इंतहाई सख्त बाबा आई पीसी जी वडी मेहरबानी मौला से सलामत रखे मुतारिक कारकुन पीसी बाबा बाबा बस जोगिया बस ए जोगिया बस घर में भी उड़े ए जोगिया बस आओ तो बताने ओ जोगिया आओ तो बताने ओ जोगिया तू बताने ना वो जोगिया मजे ही न तो ये तो मजे वाली मूर्ति कोने अल्लाह फिर बड़े भाग अल्लाह अब जोगिया के मुंह वडी मिठू कयो पर कौन मञो आई जोगिया जो वडो नालो है हाजी जादम जोखिया जा भाईटिया पोतान असां उन्हनि खे दिल जी गहराई सां ख़ुशामदी ॾेई भली कार चऊं था हाजी उबैदुल्ला जोखियो खे दिल जी गहराई सां ख़ुशामदी ॾेई भली कार मौला सी सलामत रखे जोखियुनि जो हिकिड़ो वॾो नालो ऐं बाक़ाइदा पूरी पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया में बाक़ाइदा शोहरत याफ्ता शख्सियत सलामत रखे अने पंहिंजी पहलवान मोहम्मद शाह जो ऐं पहलवान शबीर खीरो ही पहलवान अब्दुल वाहिद खीरे जो भाई नंढो शबीर खीरो ऐं लाला असलम जोखिया खे सलाम अब्दुल कादिर देसी के वरी मुझे सलाम मौला सी सलामत रखे खुशी जो अबू बकर मेमन साहब के दिल की गहराई से भली कार मोहतरम जनाब वाजिद जोखियों के दिल की गहराई से भली कार मोहतरम जनाब इम्तियाज जोखियों साहब के दिल की गहराई से भली कार बाबा हर किरी कदमन में काफर नथी पवा नैनन के दे नकाब मुझावर नथी पवा एकड़े पासे पहलवान समीर शीदी ये पासे पहलवान जाहिद जोखियो बाबा हमारे नए मुलाकात के लिए इंतहाई काबिल एहतराम मेरा डिस्ट्रिक्ट मलीर जे जनरल सेक्रेटरी पीपल्स पार्टी मोहतरम जनाब इम्तियाज जोखियो साहब जिन जो 10,000 का बिल मुलाकात के लिए आई 1000 रुपया अदा इमरान जोखियो जो बड़ी मेहरबानी मौला से सलामत रखे बाबा मुकाबला इंतहाई सख्त है बाबा इते क्या बात है जोड़ी काल दी जोड़ी मेरे जोड़ी जो आई नहीं चार पहलवान बाबा ॾिसो त छा थो थिए पंज पहलवान रजब बारी जे सां गॾु मुकाबला इंतहाई सख्त मुसागर छह पहलवान होशियार हां तमाम से बोले करो ना राउंड कराइना सी बाबा मुकाबला इंतहाई सख्त है तमाम बेहतरीन पहलवान जाहिद जोखियो पहलवान समीर शीदी होशियार जाहिद होशियार समीर होशियार हर पाले भाई के लिए मेरे हल रे वाह रे जाहिद जो क्या हुआ तमाम बेहतरीन जोड़ी पहलवान सही इरफान शाह और हबीबुल्लाह बार होशियार इरफान शाह होशियार हबीबुल्लाह बार मुकाबला इंतहाई सख्त है बेहतरीन पहलवान बेशुरा पहलवान मेरे जोड़ जो काम जो पहलवान एक दफा भी ऐसा हाजी उबैदुल्ला जोखियो साहब के भली कार चऊंगा आई इंतहाई काबिल एहतराम मोहतरम जनाब भाई वाजिद जोखियो साहब के मोहम्मद वाजिद जोखियो साहब के भली कार है खुशामदी आई इंतहाई काबिल एहतराम मोहतरम अबू बकर मेमन साहब के भली कार इंतहाई काबिल एहतराम मोहतरम इम्तियाज जोखियो साहब के भली कार मौला से सलामत रखे होशियार आई ऐसा असिस्टेंट कमिश्नर मोहतरम जनाब मंजूर दास साहब की भली कार चऊंगा आई उनकी तरफ आए मेहमानन की भली कार बस हबीबुल्लाह बस सैयद है ताली लगे हबीबुल्लाह बालन शेख जोरदार ताली लगे हबीबुल्लाह बालन के दिल खोले इनाम जो पेरी जोड़ जो काम जो पहलवान है हबीबुल्लाह बालन के दिल खोले इनाम जो असा मुझे अपने दोस्तन साहब आई अमीर साहब ने नंढे फरान साहब जरूरी इनाम लिखो वडी मेहरबानी रामजन जोगी साहब जी जो 200 रुपया मुके इनाम मोकलियो आई 200 रुपया मोहतरम जनाब गफार जोगी साहब के इनाम से नवाजो वडी मेहरबानी 500 रुपया मोहतरम जनाब इंजीनियर मुर्तजा दर साहब जो फरान शाह दे बिल जो 1000 रुपया 500 रुपया इमरान जोगी जो कम थियो तारो तोहफा थी दो हिन वक्त इंतहाई काबिल एहतराम शख्सियत आई इंतहाई मोहतरम इंतहाई मौजूद शख्सियत हिन इलाके जा न पर पूरी सिंध जा अगवान आहिनि ऐं पूरी सिंध में जिन जो नालो आहे जेका बाक़ाइदा हिन अवाम जा
हॾॾोखी आहिनि तमामु बहितरीन ऐं सुहिणी शख़्सियत जा मालिक असांजा मेंबर ऑफ प्रोविजनल असेंबली मोहतरम जनाब मोहम्मद साजिद जोखी साहब खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद चऊं था ऐं तव्हां सभिनीनि सां मुंहिंजी अपील मोहम्मद साजिद जोखी साहब जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी थी वञे मौला साईं सभिनी खे सलामत रखे जेको ताड़ी वॼाईंदो अलाह कंदो मदीने वारे जो दीदार कंदो ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार ऐं उन्हनि सां गॾोगॾु इंतहाई क़ाबिल एतिराम मोहतरम जनाब शाम जोखी साहब खे असां दिलि जी गहराइयुनि सां ऐं बाक़ाइदा मिनिस्ट्री में रहियो आहे मोहतरम जनाब मोहम्मद साजिद जोखी साहब खे असां दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था दिलि जी अता गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार मुनाचीज़ पहलवान अयाद अली शेख तरफ़ां बि दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद ऐं हिकु ॻाल्हि आउं ज़रूरु कंदसि हिकिड़ी ॻाल्हि आउं ज़रूरु कंदसि त ख़ुदा थो ॼाणे मोमिन शख्सियत है मौला सी सलामत रखेसि मोहम्मद साजिद जोखी के दिल जी गहराइयुनि सां भलीकार थो चवां ऐं बाज़ाब्ता चवां थो खुले आवाज़ुनि सां त मूं ते हुनजा लखे ऐं करोड़ थोरा आहिनि मौला सी करोड़ जतन सां नवाज़े मोहम्मद साजिद जोखी जे लाइ हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी थी वञे मौला सी खे सलामत रखे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी थी वञे वॾी महिरबानी असां वरी हिकु दफ़ो मोहम्मद साजिद जोखी साहब खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार चऊं था ऐं जावेद जोखी साहब खे दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार ऐं मोहतरम जनाब शाम जोखी साहब खे दिलि जी गहराइयुनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार ऐं हाजी उबैदुल्लाह जोखी साहब खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार मोहतरम जनाब अबू बकर मेमन साहब खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार ऐं बाक़ाइदा असांजे पीपल्स पार्टी जा ज़िले मलीर जा जनरल सेक्रेटरी अवाम जा हॾॾोखी मोहतरम जनाब इम्तियाज़ जोखी साहब खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार खुशामदीद ऐं भलीकार ऐं जावेद साहब की भलीकार खुशामदीद ऐं मेमन सजाद साहब की सुनत चाहतो थी मुकाबला ताइसन भाई बेहतरीन पहलवान ऐं मोहम्मद वाजिद जोखी साहब की भलीकार मौला सी सलामत रखे वाजिद जोखी साहब बाबा हद बचिया इते फरोजे छडणो ना है चैलेंज ते विडियो छडणो ना है बाबा चैलेंज ते विडियो होशियार अल्लाहु अकबर होशियार दीजिए इते मिलर के मारो के होशियार मुकाबला ताइसन वाले बजे पाले वाले मारे फराम शाह इनके दिल खोले नाम लो साईं फराम शाह के हम बेद थोड़ा तो इंतहाई काबिल काम मोहतरम जनाब साईं जफरदस्त साहब जिन जो वारे हनीफ मल्ला के दिल खोले नाम लो जफरदस्त साहब जिन जो बेद थोड़ा तो जे मुके 1000 का इनाम है उस्ताद जोड़े सुनना चाहतो थे वाह वाह तमाम बेहतरीन जोड़ी नेड़न के में नकाब मुछावर नथी पवा हर हर किनी कदमन में काफर नथी पवा नेड़न के में नकाब मुछावर नथी पवा एकड़े पासे पहलवान नसरुल्लाह शीदी बे पासे पहलवान कायम जो कायम होशियार थी वाले घर में विडियो गई अल्लाहु अकबर कायम गिरियो मस्जिदी ओ शीदी गावती ओ नसरुल्लाह शीदी ओ शीदी आप पैसा नहीं ना करियो भला अल्लाहु अकबर कायम जो के चुप बोले में तो मिली शीदी मुने नहीं कोंदा हालांकि खबर पाए चारे पासे जोख्या उन फोन कोंदा मुने ताड़ी लगे हिकड़ी जोर है ताड़ी लगे बाकायदा ऐसा तो बियो धाके पहलवान कोने पहलवान इनायतुल्लाह खास के लिए पहलवान उमर शीदी बाबा मुकाबला ताइस के तमाम बेहतरीन जोड़ी तमाम सुनी जोड़ी इन्होंने डायरेक्ट दुबई शीदी के वजह से सलाम चाहिए मुझे खबर था गेम में मचंदो ही मारे पास मेरे वाह वाह इनायतुल्लाह खास के लिए शीदी के ये उछलाई बबर शेरान ये मेला के बलि खराब न करो मुकाबला ताइस तमाम बेहतरीन पहलवान काशिफ जो के सुनना चाहतो थे काशिफ होशियार दीजिए सब जो क्या करना वजन तू मेहरबानी कजे हां ते अब उन्हें को बख्श गयो अभी बख्श न कर हां ये शीदी जो हमारा ख्याल से हमारा कमजोर है गुजारे न बनी होशियार कब बोले अपना पहलवान काशिफ जो क्यों आगे काशिफ जो के जी आगे डॉलर 1 मिनट और साईं 5000 रुपया इनाम से नवाजियो बड़ी मेहरबानी हुई 5000 रुपया मुझे ला बड़ो एहसास है ऐं बाकायदा 5 करोड़ जे बराबर है मौला सी सलामत रखे बड़ी मेहरबानी मोहम्मद साजिद जोखी साहब जिन साजिद जोखी साहब जिन जो जे मुके पंहिंजे हुजूर जो एहसास ॾियारी दे 5000 रुपया तनख़्वाह जो वॾो मोकिलियो मौला सी सलामत रखे अद बजिया मुकाबला ताईं सब कोई ॾिसो त छातो थिए बाबा हनीफुल्लाह होशियार थीजे साईं मारे साईं इरफान शाह के दिल खोले नाम पर फकीर मंसूर ऐं ॿियनि जो इंशाअल्लाह बिल थींदो वॾी महिरबानी शान जोखी के दिल जी गहराइयुनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद चऊं था हिकु दफ़ो ॿीहर असां हाजी उबैदुल्लाह जोखी साहब खे साईं इरफान शाह के दिल खोले इनाम ॾियो साईं इरफान शाह भलो पहलवान है ऐं हबीबुल्लाह बारण खे बि इनाम ॾियो मला भैरो पठोड़ा
ऐसा जो प्री प्यारो भाई मोहतरम जनाब शबीर सोलंकी के ऐसी भली कार चौंदा भली करे आयो ऐं जी करे आयो मौला सी सलामत रखे ऐं मीर हसन सोलंकी जी वडी मेहरबानी खुश हुजे पसंद करे ये मुझसे बात जो मेलो आज आखिरी है हिकड़ी जोड़ी चे को उठियो तो मन गई रे वापस न बड़ी आज बजिया पहलवान हबीबुल्लाह शारी होशियार बाबा गुलमुनीर जोकियो आई पहलवान जमाली गुलमुनीर होशियार थी जे मौला अली जो नारो है पानी साथरो गण के दे के दली में मेरे वारे गुलमुनीर जोकिया हल ठुक बोले में अभी जोकी साहब जिन जे शाम जोकी साहब के भली कार चवा दो शाम जोकियो मुझे बचपन में दोस्त आई भाव आए और दिल दी अता के इन सब भली कार चवा दो मोहतरम जनाब शाम जोकी साहब के वारे वाह के मोहम्मद जमाली वाह आई अकबर दर साहब की भली कार अकबर दर साहब की भली कार अदा उबैदुल्लाह जोकी साहब ने ना बड़ी मेहरबानी मीर हसन सोलंकी के मीर हसन सोलंकी मलाकरा टीवी जो ओनर है पर आते पे जी पहलवान जमीर सी जी 1000 पे आधा 1000 पे आधा इतना बड़ी मेहरबानी वाला से सलामत रखे मीर हसन सोलंकी के फतह इनाम जो होता मुर्तजा साहब गुजारिश है मीर हसन सोलंकी जो दावा की पारत है इमरान साहब गुजारिश है मीर हसन सोलंकी जी दावा की पारत बस जमीन दाव दी बस साईं दाव दी जो क्यों है बस दाव दी सब तो के जवान पे आप साईं ताली लगे जरूर सी चला के जोरदार यार मसला शीदी मुसलमान थे ताली तो जोरा थी बजाए ताली अब देखो ताली न बजाई तो खुदा के दो हथ में लिखू निकल ताली का जोरा थी बजाए आई देखो नाम जो खबर के दो उनका बेड़ा पार थी ना नाम लगे नारे है डरी मौला सलामत के 500 रुपया अदा इमरान जोकी साहब जी वडी मेहरबानी जे इनाम लेनो मीर हसन सोलंकी के आई अदा आबिद स्टील मिल जी वडी मेहरबानी आई 500 रुपया इनाम लेनो अदा मुर्तजा इंजीनियर साहब मौला सी सलामत रखे खुश जो हद पे जी पहलवान शान जोकियो पहलवान शान लासी आई भूरे जोकी के सब भली कार डॉक्टर नदीम जे बरादर के भूरे जोकी के जी के राइन सब भली कार आई मोहतरम जनाब लाला असलम जोकी जी बड़ी मेहरबानी जे 500 रुपया इनाम लेनो मीर हसन सोलंकी के हद पे जी हमारा खड़े मुकाबला शेरनी जबरदस्त मुकाबला शेरनी मुकाबला पहलवान है शेरनी हिम्मत कर दिखा बाबा हिम्मत कर शेरनी हेलो पहलवानी सीधी चकुंडा सीधी मलची पहलवान थे ये पहलवान दिया साईं आयात अली साहब उतारे बची है साईं एक जोड़ी असांजे अमीर जे मज़ो अचे बस बस शेरनी बस शेरनी मारे छड़ीस अरे बजिया अरे मुझे लीडर साजिद जोहर साहब ये मेरे साथ लाइव के साथ है मैं वजीर ठीक गुजरी हुआ ये खल लाइव किया अरे बाबा आज का कौन 3 सावन का मुसा हमें सुबह को पता था ये मुलाकात कराई गया पटते जी दाऊद जी गया पटते जी गया हुआ आज साजिद देखो साथ को हुआ मेरी तमाम छुट्टी तरीके से इमरान जोकी साहब ये मेहरबानी अद बजिया अदा जलाल मलचे जेके मलक यार सा नाज़म बारी जोकी साहब जिला एक अदायता मुकर बताई होता जेके अजय कसाई ने चेयरमैन साहब अजय को पारा पियो आए होदा माफ जो इमदाद जोकी साहब लगे ताली आए जनाब शान जोकी के अजय को पारा हुआ
हिन वक्त असां जी जेकी सोनी जनाब इंजीनियर मुर्तजा दर साहब जिन जो जे कबूल साहब के अजर जो तोहफो पेश कयो ऐं लाला असलम जोकी साहब जिन जी वॾी महिरबानी जिन आयल महिमाननि खे अजरकनि जा तोहफा पाराए रहिया आहिनि ऐं पहलवाननि सां गुज़ारिश आहे हाणे महिरबानी करे जेका सभई बि कॉमरेड खे कॉमरेड असलम ख़ास कली साहब खे अजर जो तोहफो पेश कयो महिरबानी हुसैन शाह के साथ दिल जी गहराई सां भली कार खुशामदीद चऊं था देखो आयल मेहमानन के अजर कुंज तोहफा पेश करे एक दफो बीर असा हाजी उबैदुल्ला जोखू के फरीकार चऊं था मोहतरम जनाब असिस्टेंट कमिश्नर मंजूर दस साहब के फरीकार चऊं था मोहम्मद वाजिद जोखू साहब के दिल जी गहराई सां फरीकार सभरन मेहमानन के साथ दिल जी गहराई सां फरीकार खुशामदीद चऊं था पर हाणे पहलवानो ॿिया पहलवान वेही पंहिंजी मलूम मत रखे हथ पेजिया मुकाबले में ही सकते हैं जमीर शीरी द चैलेंज है पहलवान इनायतुल्लाह खास कली जो पहलवान इनायतुल्लाह खास कली जो जमीर शीरी द चैलेंज है लगाईंदा आहिनि चमकाईंदा आहिनि ऐं ॿियो थोरा तो इंतहाई क़ाबिल एतिराम मोहम्मद साजिद जोगी साहब जिन जो जे मलाखड़े के अची करे चार चंडे जनाब इंतहा जो जिनजे ही घर जो मेलो है ऐं वरी हिकु दफ़ो ॿीहर मोहतरम जनाब लाला असलम जोगी साहब अजरक जो तोहफो पेश कयो असांजे मेंबर ऑफ प्रोविजनल असेंबली मोहतरम जनाब मोहम्मद साजिद जोगी साहब के वरी महिरबानियूं ऐं मोहतरम जनाब जनरल सेक्रेटरी असांजे पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट मलीर जा मोहतरम जनाब इमदाद जोगी साहब के लाला असलम जोगी साहब अजरक जो तोहफो पेश कयो मौला सी करोड़ों जतन सां नवाज़े खुश हुजो ऐं वसंदा रहो हाणे हिते पेजी मलम अब्दुल्ला जोगी साहब जिन के अजरक जो तोहफो पेश करे रहिया लाला असलम जोगी साहब वरी महिरबानियूं अल्लाह से इंशाअल्लाह असांजी ड्यूटी कबूल फरमाए अल्लाह से इंशाअल्लाह मुझे ड्यूटी कबूल फरमाए नदीम जो के मेहरबानी अल्लाह से सलामत रखे नदीम जो के बड़ी प्री प्यारो भा हद में जी मुकाबला कर सकते आई ऐसा गन्नी मेंबर साहब जी तबीयत जो मला करो सलाम चाय इमरान सजाद राव को मुकाबला कर सकते हैं बड़ी सलाम करो होशियार वारे वाह सही इरफान शाह हेडी भला दी उछला श्री खबर ही कर भाई सही इरफान शाह जरा ताली लगेगी जोरदार वाह 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 आई इलाही देर थी नारो को लगो नारे पंतनी सवा लख नारे हैदरी अल्लाह से के सलामत रखे अल्लाह से वजह वक्त बुलंद फरमाए पिता वाह वाह जी ये फरमान शाह थोड़ा सबर करके तवानी मल भरनी चैनल वाला चलता सा मल भरीदा सी वाह वाह बस सीधी बस दाव थी पठावे में दाव थी ये रखत ताली के रसूलुल्लाह शीदी जिक्र जोरदार रसूलुल्लाह शीदी के दिल को नाम नहीं इते गुलाम नबी शीदी जो कतई कोन छडिया साजी साहब जे पेरन में वनी अड़े गुलाम नबी शीदी बदकिस्मती सा कोन अची सकियो है पर इंशाअल्लाह वरी नसीबन जी गालियों मेला नसीब हेडा खीरो आई बेनो उमेर शीदी खीरो आई उमेर शीदी होशियार वाह 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 उमेर साजी साहब जो बस कर हां तो मार कितना लगन ने इनायतुल्लाह खास के लिए पहलवान कमांडो शीदी इनायतुल्लाह खास के लिए कमांडो मां सभनी आयल मेहमान जो शुक्रिया अदा कर दो सभनी जी वडी मेहरबानी लाला असलम वडी मेहनत मेरे साहब हाजी मुर्तजा दर्स साहब जो हाजी जफर दर्स साहब जो जन इरफान मुर्शिद पाक दी मिल की मल घोराए वाह आइनात लावा वाह खास करी हां हाले एकड़ो मिनट बाबा नसरुल्लाह शीदी विड़ंदो अगर इनमा उत्तर बियो अर्ज त खास ऐलान जो साईं अयाज अली शाह न पोतो साईं असां जे मुंहिंजो वॾो साजिद जो के साथ 5000 ॾिनस ऐं मां अपील कयां थो सभिनी खे रखी सैयद के नादा वन साईं बाबा तू मल वारो इनाम वठ आपने ग्राम तम जब तक साफ होतो ऐसा बड़ी मेहरबानी अजमरी काशिबा वाह पुट काशिबा वाह बच्चा काशिबा आखिरी नहीं है काशिबा ना एडा इसे दारा असलम साहब तो रोके चेयरमैन साहब तो रोके बियो मुखे अफसोस थी बता जड़ी दोस्तों असानी चेयरमैन साहब लाला असलम साहब के तरफ पाराया सीधी ओ इमरान बारीचा भैरो इना व्योगी साईं एकड़ी गुलदस्ते ही मल थे क्या व्यो मेहरबानी करी
अरे हेॾा हली असांजे महिमान खां महिमान खे एसजे साहब खे अॼु काबिल साहब खाराईंदा इमरान जोशी साहब अदा आए बच्चा गुलदस्ते जी लगे तारी वाजी भाई अरे वन साथ साहब अरे वन अजर के पार आयो इमरान जोशी साहब एसजे साहब के लाला सलाम साहब ऐं हाजी मुर्तजा शीदी इमरान बारिजो शीदी इमरान बारिजो आहे वाह वाह बारिजो बहुत बढ़िया इमरान साहब 500 ॾेई छॾिया ऐं हाजी मुर्तजा दर्स साहब 500 रुपया पहलवान गोलदस्ते खास खेली जे लाइ चैलेंज जो मुकाबलो अदा ॿिया बि हो ॿिया मन बि हो चला लाइ थोरो हेॾा थी ॾाढो बारिजो अली चनू गहरियो चैलेंज जो मुकाबलो आहे पहलवान बचार चना बारिजा चना बारिजा बस गुलमणी गुलमणी तो सही अरे मला के खड़ा होके मला सा गुलमणी मुझे चमन करे तो बड़ो मला सा सुनेगा ना केर न हुयो कोने मला सा इमरान कमांडो मारे उता कमांडो मेहरबान कमांडो वडी मेहरबान आज कमांडो मुसलमान थियो सब कोने दे हां मैं साई ई कोला냐 छे स्कूल को छुआ हां पहलवान नसरुल्लाह शीदी अजलाल पठान आएगा मंजूर दस साहब की मेहरबानी वन देखो बाय चाचा ने बोतला वाह रे वाह 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 बचाव वाह जमाली यो तो जमाली खेड़ो जमाली आने उमेर आए पहलवान कायम जो मुकाबलो उमेर कायम चल वडान थी अदा बढ़िया ठीक है आए जमीर अब 500 मिल उस्ताद बिल 500 रुपया बिल मिलियो इमरान जो के पकड़िया चली 500 इमरान जो के सलाम हर मानो के 500 देना 1000 रुपया मिली 500,000 अदा रजब थोड़ो पलन के पत्ती बनाई इमाम नानक अब्दुल गनी का हां ये न कयो पानी के बदनाम खाना के न कयो मेहरबानी ये न कयो तावरी मेहरबानी साईं मेहरबानी टीम जो आखिरी नी तू आयो है मेहरबानी जेको रे अदा इन अगला रजब ये बड़ा बड़ा हां वाह वठ जा छोकरन साथ के मतलब बड़ा ट्रक कर बढ़िया ट्रक मेरे अब्बा दुआ करे बिल्ले गोलमनी असा काबिल इकराम मुकरम शायर रामचंद्र चुकू साहब खैर जमानी
चैनल मुकाबला अच्छा बच्चा हाँ पहलवान कौन करता हाय 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 हाँ गुलमुनीर ना भाई सीधी 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 इंसान थी हमारा जब से तो हजार छोड़ चावल अरे देख ये हटाना हजार दे पूरा पूरा हजार दे इन्हें कितना हजार खर्च बनाई अरे जब बड़े हाय हाय वाह वाह बच्चा वाह सीधी बदल गयो सीधी का नाम लियो सीधी आप पहलवान चुप चुप शेर नहीं देखो शेर नहीं देखो आयन मेहमान जितनी भी आयन आओ गाजी इन या खिदमतगार काबिल गुलदस्ते के इनाम लियो आए जनाब ना कोई ना या के इनाम लियो समझी ऐ भाव समझी गुलदस्ते के इनाम दिल खोल दियो सभिनी जी वॾी महिरबानी वसीम शीदी आई पहलवान बारी चौक ना पहलवान इमरान बारी चौक पहलवान इमरान बारी चौक मला होशियार बस मला दाव थी बस आहो हणन शीदी शीदी भले सही है शीदी हिकिड़ो शीदी जी दोस्तों असां हींअर मौजूदु आहियूं हज़रत यूसुफ शाह मीरानी जे मेले ते मौजूदु आहे जो फाइनल मलाखड़ो पियो हले ऐं टियों मलाखड़ो आहे हिते फाइनल बिल इनाम अॼु थींदा फाइनल जूं मलूं हलनि पियूं लाला असलम साहिब जी वॾियूं महिरबानियूं हिते दर्स बिरादरनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं जेके मेले खे सजाईंदा आहिनि ऐं मलनि खे इनाम ॾींदा आहिनि असांखे इनाम ॾींदा वॾियूं महिरबानियूं हाणे असां मलुनि तरफ़ हलूं पिया फाइनल मलूं हलनि पियूं मलाखड़ा टीवी खे लाइक शेयर करणु बिल्कुलु असांजो पहलवान जो आए पहलवान शीदी मल कोई दादा मल नहीं रहो मोया भाई में कहना थोड़ी से यार अफसोस था मलनती मुखे अफसोस था मलनती ये ने कहो आज बाला ऑफिसर असा जो एसएचओ साहब भी मौजूद है असा खुश नसीब आयूं कि साजिद साहब रसुल्ला पहुंचे एसएचओ साहब मुलाकात में मौजूद है अदा बजिया सलामत रखे उबैदुल्ला जो जे मूंखे 5000 रुपया इनाम ॾिनो मुकाबलो वाह मारे शीदी अॻी मतलब कोई मतलब आई शबीर जी वडी मेहरबानी शबीर सोलंकी पतो है असा मलाखड़े में असा जो प्री प्यारो भाई असा जी सभी मोहब्बतों सा मौला सी सलामत रखे मलाखड़ा टीवी के लाइक करन सब्सक्राइब करन न विसार जो वडी मेहरबानी मीर सन सोलंकी जो जे सिंध जे लाइ केनी वडी कुर्बानी ॾिनी आई आई सिंध जे कुंड कुर्च में मलाखड़ा फिल्म पूरी दुनिया में फैलायो वडी मेहरबानी आशिकीन बारी जो एक फोबिया असा आयल मेहमान की दिल की गहराई से खुशामदी दे भरी का चंदा वाह वाह तो शीदी राव थी तो शीदी मुसलमान थी कल्बू भर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अब शीदी कल में भरे ताली लगे कि जोरदार ताली लगे वाह वाह शीदी बस दाव थी मोहतरम जनाब जमाल मरी के फलीकार काठोर का पोतो जमाल मरी जे इनाम वडी मेहरबानी फाइनल जोड़ी रजब बारी चो आई वाह वाह रजब बारी चा देरी कोन की
कई वारो बिलो आइस देरी वॾी महिरबानी इंजीनियर असांजो पिनी प्यारो भाउ मुर्तज़ा दस साहब जी वॾी महिरबानियूं ऐं भाउ इमरान जोखी जी वॾी महिरबानियूं जिन 4 चंड लॻाया आहिनि मलाकड़े खे वॾी महिरबानियूं मोहतरम जनाब अलादीन जोखी साहब जिन जूं उसा खेर मोहम्मद तू सभई मलू किरी वियो ऐं तूं बि इनाम वठ ही असां जी फाइनल वारी जोड़ी फैसलो थी वियो हाणे पहिरें टे जोड़ में पहलवान गोलदस्तो ख़ासि केली पहलवान ज़मीर शीदी कमांडो कमिश्नर साहब मंजूर दर्ज साहब के मेहरबानी जो आज साईं मौजूद हैं वाह 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 धक नहीं शीदी जो धक नहीं है हाँ कोई मतलब थी वई कोई बिल करियो शीदी बिल करियो ज़मीर शीदी दी जो ताड़ी लगे आई हिन वक्त असांजे सिंध पुलिस जो कांस्टेबल है इंतई बेहतरीन दोस्त है असांजो बचपन जो गुल सुमरे के असां दिल जी गहराई सां भलीकार चऊं था जेको पंहिंजी पूरी संगे असां बेहतरीन ऑफिसर जावेद अली अबरो साहब के दिल जी गहराई सां खुशामदीद ऐं भलीकार चऊं था जेका असांजे मलाकड़े में मौजूद आहिनि मौला सी सलामत रखे हद पे जिया जी अबा हाणे ॿिया वेही आहिनि आख़िरी मल्हाई हीअ आख़िरी मल्हाई जो बरादरी खे मौला सी के सलामत रखे वॾी महिरबानी असां वटि मलाकड़े में मौजूद आहिनि वाह वाह बलोच बरादरी जी वॾी महिरबानी और बलोच के अञा टे जो अदा अल्लाह जी वॾी महिरबानी अरे बाबा हलो शेरू के नाम